नाज़रीन, वफ़ाक़ी गैर वज़ीर मोहसिन नक़वी महमद में दहशतगर्दनि ख़िलाफ़ कामयाब कार्रवाई ते पाक फ़ौज खे ख़िराज तहसीन पेश कयो आहे। वफ़ाक़ी गैर वज़ीर मोहसिन नक़वी 3 दहशतगर्दनि खे मारण ते पाक फ़ौज जे पेशवाराणे सलाहियतुनि जी बि वाखाण कई आहे। गैर वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त 3 दहशतगर्दनि खे मारण ते पाक फ़ौज जे सलाम पेश कयां थो। पाक फ़ौज जे आफ़ीसरनि ऐं जवाननि जी बहादुरी ऐं प्रोफ़ेशनल अज़म ते फ़ख़ुरु आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाक फ़ौज नुमाया कामयाबियूं हासिल कयूं आहिनि। नाज़रीन, असां वाक़ई हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॿुधाए रहिया आहियूं त वफ़ाक़ी गैर वज़ीर मोहसिन नक़वी महमद में दहशतगर्दनि ख़िलाफ़ कामयाब कार्रवाई ते पाक फ़ौज खे ख़िराज तहसीन पेश कयो आहे। वफ़ाक़ी गैर वज़ीर मोहसिन नक़वी 3 दहशतगर्दनि खे मारण ते पाक फ़ौज जे पेशवाराणे सलाहियतुनि जी बि वाखाण कई आहे। गैर वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त 3 दहशतगर्दनि खे मारण ते पाक फ़ौज खे सलाम पेश कयां थो। पाक फ़ौज जे आफ़ीसरनि ऐं जवाननि जी बहादुरी लाइ प्रोफ़ेशनल अज़म ते फ़ख़ुरु आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाक फ़ौज नुमाया कामयाबियूं हासिल कयूं आहिनि।